कसीरा मां रब खे घणे खां घणो यादि कयो छो अल्लाह खे घणे खां घणो यादि करणु अल्लाह जा नेक साले बाना जेके ॾसी ॾींदा आहिनि त ज़िक्र आहे कलमो शरीफ़ थी 100 दफ़ा तस्बीह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो छो हर हर पढ़जे इहो इन जे करे पढ़बो आहे त इंसान जी अखि दुनिया जूं शयूं ॾिसे थी औरत ॾिठई रुपयो ॾिठई पैसो ॾिठई ज़मीन ॾिठई बनी ॾिठई महल माड़ियूं ॾिठई दुनिया जूं शयूं ॾिठई पोइ इन्हनि जूं शयूं ॾिसण खां पोइ हिन जी दिलि हिन जे दिमाग़ में तसवुर ख़्यालु इन्हनि शयुनि जो ईंदो आहे हाणे उन तसवुर ऐं ख़्याल खे ख़तमु करण जे लाइ हिन खे अल्लाह जो ज़िक्र बार बार करिणो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हर हर ज़ुबान ते दिलि ते अल्लाह जो ज़िक्र हुजेसि ताकी हिन जे अखियुनि ऐं दिलि दिमाग़ में दुनिया जे शयुनि जो जेको असरु आहे उहो ख़तमु थी वञे बार बार रब जो नालो वठे जीअं हिन जी दिलि में दिमाग़ में अल्लाह जी ज़ात सां अक़ीदत ऐं मुहबत अचे इन जे करे हुकुम आहे फ़ज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अल्लाह खे घणो खां घणो यादि कयो त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे तव्हां असांखे इंसानियत पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खां मिले थी हाणे रसूल ऐं पैगंबर इंसाननि जे लाइ ज़रूरी आहे तव्हां असां जेके इंसान आहियूं दुनिया में रहूं था जॾहिं क़ुरान पाक खे पढ़ण जो हुकुम आहे अल्लाह वटि फ़रिश्ता तव्हां असां खां वधीक आहिनि हदीस पाक में ईंदो आहे त जॾहिं मींहुं वसंदो आहे मींहं जे कतरे फुड़े फुड़े सां अल्लाह जी रहमत जो फ़रिश्तो ईंदो आहे रब जी रहमत जो फ़रिश्तो ऐं उहो मींहं जो कतरो एतिरो त तेज़ हूंदो आहे जेतिरो तव्हांजी गोली राइफल खां पिस्तौल खां निकिरंदी आहे उन खां वधीक तेज़ उन मींहं जे कतरे जी रफ़्तार हूंदी आहे जेकॾहिं रब जी रहमत जो फ़रिश्तो उन मींहं जे फुड़े ऐं कतरे सां न हुजे तव्हां जूं RCC छतियूं उनखे नथियूं बचाए सघनि इनखे सोराख़ थी पवंदो मींहं जे फुड़े सां अव्हां जो माल ढोर ढगा न बची सघंदा तव्हां असां इंसान मींहं जे कतरे खां नथा बची सघूं अल्लाह साईं पंहिंजे रहमत जा फ़रिश्ता मींहं जे कतरे फुड़े सां रखिया आहिनि जेको फ़रिश्तो उनखे तेज़ी खे ख़तमु करे आहिस्ते ज़मीन ते रखंदो आहे जंहिंजे करे मींहं जे कतरे फुड़े सां तव्हां असांजी छत खे बि नुक़सानु नथो थिए ढोर ढगे जो बि नुक़सानु नथो थिए फ़सुल पोख जो बि नुक़सानु नथो थिए इंसाननि जो बि नुक़सानु नथो थिए इहो रब फरमायो रहमती वसियत अला ग़ज़बी मां रब जी ज़ात में रहम गुस्से कावड़ खां वधीक